जय झूलेलाल। मां वासु श्रॉफ दुबई में ॻाल्हाए रहियो आहियां। सिंधी संगत पारां जेके हर दफ़े तव्हां वटि कुझु न कुझु नया प्रोग्राम खणी ईंदा आहिनि। हिन दफ़े जेको चटाभेटी 6 साल खां हली रही आहे, 1 जुलाई खां 1 अक्टूबर तक। इन बैतनि जी चटाभेटी में 30 साल खां 38 साल ॿारनि जी पार्टिसिपेशन आहे। तव्हां माइटनि खे को अर्ज़ु आहे या निवेदन आहे, मां पुश कंदुसि कि तव्हां पंहिंजे ॿारनि जा चटाभेटी या रिकॉर्डिंग करे सिंधी संगत gmail.com खे मोकिलियो, जंहिंमें असां जूं सुठियूं प्राइज़ रखियूं वयूं आहिनि, जंहिंमें 20 प्राइज़ टॉप मोस्ट आहिनि। ऐं जेके ॿार नंबर 1 ईंदा, नंबर 2 ईंदा, उन्हनि खे उहो प्राइज़ ॾिनी वेंदी, जो हर साल कंदा आहियूं। जेको तव्हां ॾिठा हूंदा, न ॾिठो हुजे त हिन चैनल ते तव्हां ॾिसी सघो था। महिरबानी करे जेतिरो जल्द थी सघे पंहिंजी चटाभेटी जो वीडियो कढी करे मोकिलींदा, सो दैट असां पंहिंजे कम खे जल्दी पूरो करियूं। कोशिशि करे तव्हां पंहिंजे ॿारनि खे बैत सेखारे रिकॉर्डिंग करे सिंधी संगत में मोकिलियो, छो जो सिंधी ॿोली असांजी सुञाणप आहे। असां हुन क़ाइमु रखूं, उहो माइटनि जो फ़र्ज़ु आहे ॿारनि खे सिंधी सेखारनि ऐं सिंधी ॿोली खे यानी हिकु मरबा ॾेई करे असांजी सिंधी ॿोली खे चीरो जॻह छॾे रखिजे। जीअं माइट आहिनि तीअं सिंधी ॿोली असांजी माइट आहे, अम्मा आहे असांजी। कोशिशि करे 1 अक्टूबर खां पहिरीं इहो वीडियो असांखे ॾियारे मोकिलिजो, छो जो आख़िरी डेट 1 अक्टूबर आहे। जय झूलेलाल।